जी नाज़रीन, लेडी टीचर सदफ़ हासलो जो कातिल फ़रीद हासलो गिरफ़्तार थी चुको आहे। गुज़िरियल ॾींहुं IG गुलाम नबी मेमण जेकी सिंध जा IG आहिनि, उहे लाड़काणो हाई कोर्ट में पहुता हुआ। अदालत जे तरफ़ां IG गुलाम नबी मेमण साहब खे तलब कयो वियो हो त उहे ॿुधाइनि त सदफ़ हासलो जा जेके कातिल आहिनि, फ़रीद हासलो जेकी पुलिस में सिपाही हुआ, उहे हींअर ताईं गिरफ़्तार छो नथा थियनि। इन खां अॻु में सदफ़ हासलो जेका लेडी टीचर आहे, लाड़काणे शहर में रहंदी हुई ऐं उहा कंबर शहदाद कोट यानी कंबर शहर में टीचर हुई ऐं उनजो जेको मङणो हुयो उहो फ़रीद हासलो सां थियल हो। पर शादी खां इनकार खां पोइ जेका सूरत हाल मीडिया ते रिपोर्ट थी आहे त फ़रीद हासलो पुलिस में सिपाही हुयो। सदफ़ खे कंबर में ई उन वक़्तु क़तल कयो जॾहिं हू स्कूल मां ॿाहिरि अची रही हुई ऐं वैन में वापसि लाड़काणे अची रही हुई त फ़रीद हासलो जेको उनजो उन वक़्तु मङींदो हुयो, उनखे शादी खां इनकार जे बुनियाद ते फायर करे उनखे उते ई क़तल करे छॾियो, जंहिंखां पोइ हू फ़रार थी वियो। पुलिस में सिपाही हुअण जो फ़ाइदो बि उन वरितो ऐं गाइब थी वियो ऐं उनखां पोइ मुसलसल मीडिया ते इहा ख़बर हलंदी रही त सदफ़ हासलो जो जेको कातिल आहे उहो गिरफ़्तार छो नथो थिए। ऐं इहा सूरत हाल एतिरी हद अख़्तियार करे वई जो सोशल मीडिया खां ॿाहिरि ताईं इहा ख़बर ज़ेरे बहस रही त सदफ़ हासलो जो जेको कातिल आहे आख़िर उहो केॾांहुं वियो, किथे उहो वियो हूंदो, जंहिंजे बुनियाद ते पुलिस उनखे ट्रेस करण में नाकाम थी रही आहे। शुरूआती तौर ते पुलिस जे तरफ़ां फ़रीद हासलो जे हवाले सां यानी उनजी ॼाण ॾियण जे हवाले सां 10 लख रुपया इनाम जो ऐलान बि कयो वियो। बिज़ाते ख़ुदि इहा ख़बर वॾी ख़बर हुई त पुलिस में हिकु सिपाही जेको पंहिंजी मङेंदी सदफ़ हासलो खे क़तल करण खां पोइ फ़रार थी चुको आहे। पुलिस उनखे किथे बि गिरफ़्तार करण या किथे बि उनखे ट्रेस करण में नाकाम थी चुकी आहे, जंहिंजे बुनियाद ते हाणे उन हवाले सां 10 लख रुपया इनाम बि मुक़ररु कयो आहे त जेको फ़रीद हासलो जी इंफॉर्मेशन ॾींदो उनखे 10 लख रुपया इनाम ॾिनो वेंदो। ऐं बाद में इहा रक़म 10 लख खां वधाए करे 25 लख रुपया कई वई। पर 25 लख रुपया रक़म मुक़ररु करणु यानी इनामी रक़म त जेको फ़रीद हासलो जो ॾस पतो ॾींदो त उनखे 25 लख रुपया इनाम ॾिनो वेंदो। पर बावजूदि हिन सॼी सूरत हाल जे फ़रीद हासलो गिरफ़्तार न पिए थी सघियो, जंहिंखां पोइ अदालत यानी लाड़काणे IG गुलाम नबी मेमण साहब जेके सिंध में IG आहिनि, उनखे अदालत तलब कयो ऐं उन हवाले सां IG गुलाम नबी मेमण खे गुज़िरियल ॾींहुं अदालत में अचिणो पियो। गुज़िरियल ॾींहुं लाड़काणे हाई कोर्ट में इन हवाले सां गुलाम नबी मेमण IG सिंध पंहिंजो मौक़िफ़ उते अख़्तियार कयो त पुलिस खे जेका 25 लख रुपए जी इनामी रक़म जो ऐलान जेका सिंध पुलिस कयो आहे, उन हवाले सां रक़म बि कंबर शहदाद कोट पुलिस खे उमाणी वई आहे। ऐं इन हवाले सां जेके कोशिशूं आहिनि IG सिंध गुलाम नबी मेमण जे तरफ़ां, उन हवाले सां अदालत खे आगाही बि ॾिनी वई ऐं बाद में मीडिया सां गुफ़्तगू कंदे समूरा हींअर ताईं जेके उपाउ अख़्तियार कया विया आहिनि पुलिस जे तरफ़ां, उहे बि IG सिंध गुलाम नबी मेमण उन हवाले सां बि मीडिया खे आगाह करे रहियो। पर इन सॼी सूरत हाल जे बावजूदि इहो सुवाल बहरहाल मौजूदु हो त सदफ़ हासलो जो कातिल फ़रीद हासलो गिरफ़्तार छो नथो थी सघे। पुलिस उनखे यानी ज़ाहिर आहे त कंबर शहदाद कोट जी पुलिस हुजे, लाड़काणे जी पुलिस हुजे, ऐं इन सॼी सूरत हाल में सिपाही जेको अॻु में उनजो सिपाही हो IG गुलाम नबी मेमण साहब जो इहो चवणु हो त जीअं ई हे वाक़ियो थियो त उनखां पोइ उनखे पुलिस में जेका उनजी नौकिरी हुई उनखां मुअतिल कयो वियो, यानी हाणे हू पुलिस में सिपाही न आहे। पहिरियों क़दम इहो खयो वियो ऐं बाद में 25 लख रुपया इनाम बि रखियो वियो। पर पुलिस उनखे गिरफ़्तार न करे सघी हींअर ताईं। उनजा छा सबब थी सघनि था, ज़ाहिर आहे त उन ते सवाल उथारणु या जेके सदफ़ हासलो जा जेके वारिस हुआ उहे एहतिजाज कंदे नज़र आया। इन खां पोइ सोशल मीडिया ते एहतिजाज मुसलसल जारी रहियो ह्यूमन राइट्स जे तरफ़ां, या जेकी सदफ़ हासलो सां तालुक़ु रखंदड़ जेके उन जा वारिस हुआ उहे जंहिं तरीक़े सां एहतिजाज कनि पिया, त उनखां पोइ इहो सुवाल ज़रूरु उथे पियो त अदालत जे अंदरि इन जो नोटिस ज़रूरु साम्हूं ईंदो ऐं ज़ाहिर आहे IG गुलाम नबी मेमण साहब खे पोइ अदालत में बि अचिणो पियो। गुलाम नबी मेमण साहब जेको मौक़िफ़ अख़्तियार कयो उहो मौक़िफ़ कुझु हिन तरह हुयो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज ऑनरेबल हाई कोर्ट लाड़काना बेंच ने
مجھے کال کیا تھا صدف اسلو کیس میں، اور اس میں ایک تو یہ اس کیس کا اسپیکٹ تھا، اور دوسرا جنرل لا اینڈ آرڈر کے ریفرنس سے مجھے ڈائریکشن دی گئی تھی. تو اس میں بہت وہاں پہ جج صاحب نے سوال پوچھے، اور الحمدللہ جو پہلے سندھ پولیس نے کام کیا ہے وہ وہاں پہ بریف کیا گیا، اور ہم نے ایشورنس دی کہ پولیس کمیٹڈ ہے لا اینڈ آرڈر کو مینٹین کرنے کے لیے. اور میں یہاں پہ جو لاڑکانہ پولیس ہے اس کو گورنمنٹ نے پہلے بھی پرائرٹی پہ رکھا ہوا ہے، اور گورنمنٹ نے یہاں پہ تھانوں کو ڈائریکٹ بجٹ دیا ہے. یہاں پہ گورنمنٹ نے تقریباً 100 کے قریب ایکسٹرا امپلائز دی ہیں. یہاں پہ ٹریک اے پی سیز اور ویل اے پی سیز ایکسٹرا دی گئی ہیں. یہاں پہ پولیس کو ٹیکنالوجی، اس میں خاص طور پہ سرویلنس کے ڈرون اور 4.3 بلین کا ویپن جو ابھی ہم نے گورنمنٹ نے پیسے دیے اور ہم نے ان کو خریدا ہے، جو یہاں پہ ہم کو دینے جا رہے ہیں. تو ہم نے کورٹ کو بتایا کہ یہاں پہ جو سب سے امپورٹنٹ چیز ہے یہ کہ جو پولیس آفیسر ایکشن لیتا ہے اس کے اگینسٹ کرمنل ریئیکٹ کرتے ہیں، اور وہ 4 قسم کے ریئیکٹ وہ کرتے ہیں کہ اس کو یہ شو کر سکیں کہ وہ وہاں پہ ڈسٹرکٹ میں لا اینڈ آرڈر کی صورتحال ہے. پہلا ریئیکشن یہ کہ وہ میڈیا پہ ویڈیو وائرل کرتے ہیں، اور دوسرا یہ کہ وہ روڈ پہ آ کے اٹیک کرتے ہیں کسی پیسنجر کی گاڑی کو، یا وہ فورس کڈنیپنگ کرتے ہیں. لیکن میں ان کو بتانا چاہتا ہوں، اور پولیس بالکل کلیئر ہے کہ پولیس کسی بھی طرح سے ان کے ٹیکٹکس سے اپنا ایکشن نہیں روکے گی. اور جو یہ ایکشن پولیس نے پچھلے 1 سال میں کیے ہیں اس میں 88 ڈاکو صرف 4 ڈسٹرکٹس میں مارے گئے ہیں، اور تقریباً کوئی 160 کے قریب ڈاکو انجرڈ کنڈیشن میں پکڑے گئے ہیں، اور کوئی 450 کے قریب ڈاکو ان 4 ڈسٹرکٹس میں گھوٹکی، سکھر، شکارپور اور کشمور میں یہ پکڑے گئے ہیں. تو یہ جو پولیس کا ایکشن ہے اس میں ابھی کافی سارے ڈاکو سرنڈر کرنا چاہتے ہیں. ہم نے اپنی سرنڈر پالیسی بھی بنائی ہے کہ اگر کوئی سرنڈر کرنا چاہے تو ایز پر لا ہم ان سرنڈر جو کرے گا تو اس کو ایز پر لا جو پالیسی ہماری ہے ایز پر لا اس کو ہم فالو کریں گے. ہم کوئی ایسی چیز مطلب نہیں کریں گے جس سے لوگ یہ فیل کریں کہ پولیس سرنڈر پالیسی کو ڈسکریج کر رہی ہے. لیکن جہاں تک کیپیسٹی بلڈنگ کا تعلق ہے، سندھ گورنمنٹ کمیٹڈ ہے، سندھ پولیس کمیٹڈ ہے. ہم اپنی پولیس کی کیپیسٹی کو بڑھاتے جائیں گے. اور یہ جو یہاں پہ ایک ہنی ٹریپ کا مسئلہ تھا، الحمدللہ آج سندھ کافی مہینوں کے بعد، مطلب یہ کنٹینیوسلی کافی مہینوں سے سندھ میں جو ہمارا ہوسٹیج کی تعداد ہے وہ سنگل ڈیجٹ میں ہے. یہ جس ٹائم پہ میں نے چارج لیا تھا مارچ 2024 میں، اس ٹائم پہ مطلب مجھے 35% کی لسٹ ملی تھی. تو ہم پوری کوشش کر رہے ہیں کہ یہاں کا لا اینڈ آرڈر کو مینٹین کریں. ہم پوری کوشش کر رہے ہیں. ان کھاں پوئے آئی جی غلام نبی میمن صاحب جے اچن یعنی لاڑکانے اچن، لاڑکانے میں امن امان جی صورتحال تے اجلاس کرن کھاں پوئے بالکل آئی جی غلام نبی میمن صاحب جے واپس یعنی ہو کراچی جے لائے روانہ تھیا. ان کھاں ॿिए ॾींहं ते फरीद हासलो सदफ हासलो जो जेको कातिल आहे उहो गिरफ़्तार थियो आहे. कंबर शहदाद कोट जी जेका पुलिस आहे उनखे गिरफ़्तार करण खां पोइ उन जी तस्वीर बि जारी करे छॾी आहे. ऐं हींअर हू पुलिस जी तहवील में आहे, कंबर पुलिस जी तहवील में आहे फरीद हासलो. ऐं इन गिरफ़्तारी इहो सवाल उथारियो आहे त छा इहा गिरफ़्तारी जेका आहे उहा उन वक़्तु साम्हूं आई आहे जॾहिं आई जी गुलाम नबी मेमण खे नोटिस कयो वियो त उहे अदालत में पेश थियनि, लाड़काणो जी अदालत हाई कोर्ट में पेश थियनि. त उन खां पोइ पुलिस तहरुक वरितो, ऐं तहरुक वठण जो हिकिड़ो नतीजो इहो हुयो त आई जी गुलाम नबी मेमण साहब जॾहिं अदालत में अचनि त अदालत में अचण खां अॻु ई फरीद हासलो जी जेका गिरफ़्तारी आहे उनखे मुमकिन बणाइजे त जीअं अदालत खे आगाही ॾेई सघिजे त फरीद हासलो हींअर गिरफ़्तार थी चुको आहे. ऐं मुमकिन आहे त इहा कोशिशि पुलिस जे तरफ़ां थी बि हुजे, पर अदालत में आई जी गुलाम नबी मेमण साहब जे पेश थियण खां पोइ यानी 24 कलाकनि खां पोइ गिरफ़्तारी साम्हूं आई या उहा कोशिशि कामयाबु थी. इन खां पोइ इहो सुवाल बि साम्हूं अचे थो त जेकॾहिं अदालत आई जी यानी सिंध जे
IG खे जॾहिं तलब करे यानी पुलिस जे आला ऑफिसर खे जॾहिं तलब करे त उनखां पोइ ई एक्शन वठी सघिजे थो। सोशल मीडिया ते बि बहस हुयो पर सोशल मीडिया जे बहस उनखे सिर्फ़ु बहस ई बणायो हो। इन क़िस्म जी जेका गिरफ़्तारी उहा साम्हूं पुलिस खे इन हद ताईं मजबूर न पई करे सघे त फरीद हासलो खे गिरफ़्तार करे सघिजे। पर जॾहिं IG सिंध गुलाम नबी मेमण खे नोटिस वियो ऐं उनखे नोटिस वञण खां पोइ अदालत जे अंदरि अचण खां पोइ वारी सूरत हाल पुलिस खे इन हद ताईं मजबूर कयो त हाणे हर सूरत में फरीद हासलो खे गिरफ़्तार करे उनखे ज़ाहिर करणु लाज़मी थी पियो आहे त इन सॼी सूरत हाल में पुलिस एक्शन बि खयों ऐं फरीद हासलो गिरफ़्तार बि थियो। पर इहो सुवाल बहरहाल मौजूदु आहे त अदालत जेकॾहिं तलब करे ऐं या कंहिं बि केस खे जेसि ताईं हाई प्रोफाइल केस करे पेश न कजे तेसि ताईं कंहिं बि क़िस्म जो को बि अमल जेको आहे उहो थींदे नज़र नथो अचे। हींअर बि तव्हां लाड़काणे शहर जे अंदरि या कंबर जे अंदरि तव्हां जिते इहे वाक़िया पेश आया आहिनि हिते ॿिया केस ॾिसंदव त उहे केस हींअर बि उहे फाइलुनि जे अंदरि जेके आहिनि उहे तव्हांखे ज़ेर बहस नज़र ईंदा, छो जो उहे सोशल मीडिया ते या सोशल मीडिया खां ॿाहिरि या अदालतुनि में उहे इन हद ताईं बहस नथा थियनि जंहिंजे करे उहे केस हाई प्रोफाइल केस अख़्तियार नथा कनि या हाई प्रोफाइल रुख अख़्तियार नथा कनि जंहिंजे बुनियाद ते उहे केस लय मिटी थी वञनि था। पर बहरहाल ही सॼी सूरत हाल जेका आहे उन में अदालत जो मुतहरिक थियणु त लाज़मी आहे ऐं इहो मुस्बत अमल बि आहे। पर असांजी इहा ख़्वाहिश रही आहे त जेकॾहिं पुलिस पंहिंजो कमु कंदी रहे ऐं अदालतुनि खे हमेशह जीअं हींअर बि वकीलनि जे हवाले सां असांजो बहस इहो आहे त हर मामले में वकील जेकॾहिं एहतजाज कंदा, हर मामले में वकील रोडनि ते ईंदा, हर मामले में जेको कमु सियासत आहे सियासतदाननि जो आहे उन में जेकॾहिं वकील ईंदा त पोइ वकील पंहिंजो कमु कीअं करे सघंदा। उन्हनि जो कमु जेको आहे उहो बि उन्हनि खे करणु घुरिजे। पर ॿिए पासे जेकॾहिं सियासतदान पंहिंजो कमु उन हवाले सां न करे सघंदा त ज़ाहिर आहे त पोइ उहो ख़ाल कंहिं न कंहिं खे भरणु लाज़मी थी वेंदो। त हिते बि पुलिस जेकॾहिं पंहिंजो कमु वक़्त ते न कंदी त अदालत उन जो नोटिस ज़रूरु वठंदी। पर बहरहाल देरि ई सही सदफ़ हासलो जो जेको कातिल आहे फरीद हासलो उहो गिरफ़्तार थियो आहे। हाणे उनजो क्रेडिट कंहिंखे बि मिलणु घुरिजे। बुनियादी तौर ते ही मामिलो क्रेडिट जो आहे ई कोन, हीअ आहे ज़िमेवारी जो ऐं इहा ज़िमेवारी कंहिं अख़्तियार कई, छो कई ऐं देरि सां कई त उहा छो कई, इहे सवाल बहरहाल ज़ेर बहस रहंदा। पर असांजे समाज जे अंदरि इहो मामिलो बि ज़ेर बहस आहे त सदफ़ हासलो जेका लेडी टीचर हुई, कंबर में हू ॿारनि खे पढ़ाईंदी हुई ऐं उनखां पोइ वापसि जॾहिं लाड़काणो अची रही हुई त उनखे फरीद हासलो क़तल करे छॾियो। इन बुनियाद ते त सदफ़ हासलो हुन सां शादी करण खां इनकार कयो हो ऐं उन इनकार खां पोइ इहो लाज़मी थी वियो हुन जे लाइ, फरीद हासलो जे लाइ समाजी तौर ते उनखे इन हवाले सां लाज़मी सम्झो जेको इंतिहाई ईअं चइजे त इंतिहा पसंदी वारो क़दम हुयो सदफ़ हासलो खे क़तल करणु कंहिं बि हवाले सां उनखे दुरुस्त तसवुर बि नथो कयो वञे, इहो दुरुस्त अमल बि कोन्हे त को शख़्स जेकॾहिं असांजे समाज जे अंदरि जेकॾहिं मङणी थी ऐं मङणी थियण खां पोइ को इनकार करे थो त इहो लाज़मी थी वञे थो समाजी सतह ते त हाणे उनखे क़तल करे छॾिजे। हता की फरीद हासलो जेको हुयो उन जो तालुक़ु पुलिस सां हो त उनखे इहा ॻाल्हि सम्झणु खपंदी हुई। पर ज़ाहिर आहे त पुलिस में सिपाही हुअण खां अलावा उन समाज में ज़िंदगी गुज़ारे रहियो जिते उन इहो इंतिहा पसंदी वारो क़दम खयों ऐं सदफ़ हासलो खे क़तल कयो। सदफ़ हासलो जूं तस्वीरूं ॿुधाइनि थियूं त सदफ़ हासलो पढ़ियल लिखियल छोकिरी हुई ऐं पंहिंजे तस्वीरुनि जे अंदरि जेका परसेप्शन उन जी पैदा थिए पई त हू न सिर्फ़ु पढ़ियल लिखियल हुई, लेडी टीचर हुई, पर पोटेंशियल में उन में नज़र आयो पिए त हू अञा बि अॻिते वधीक पढ़ाई जे बुनियाद ते तरक़ी करे हू का मंज़िल हासिलु करणु चाहे पई ऐं सिंध खे अहिड़नि छोकिरियुनि जी ज़रूरत हुई त उहे महिनत करे उहे अॻिते पहुचनि ऐं अॻिते पहुची करे न सिर्फ़ु पंहिंजो पर पंहिंजे शहर जो, पंहिंजे वारसनि जो, पंहिंजी सिंध जो नालो रोशन कनि ऐं उहो पोटेंशियल मुकमल तौर ते सदफ़ हासलो जी तस्वीरुनि में मौजूदु हो। पर इन सॼी सूरत हाल में समाज जे अंदरि इन बहस खे बि वधाइणु घुरिजे त जेकॾहिं
ही जेको समाज आहे उहो मर्दनि जो समाज न आहे, ही समाज इंसाननि जो समाज हुजणु खपे। इन समाज जे अंदरि जेकॾहिं का छोकिरी जंहिंमें पोटेंशियल हुजे, उहा पढ़ियल लिखियल हुजे ऐं उहा अॻिते वधण जी कोशिशि करे त उनखे मर्दाणे समाज में मर्दाणे समाज वारे रिवायतुनि जे मुताबिक़ उनखे इन हद ताईं मुंहुं न ॾियणो पए जो आख़िरकार हू पंहिंजी ज़िंदगी जी बाज़ी जेका आहे, जंग जेका आहे, उहे हाराए वेहनि ऐं पंहिंजा समूरा ख़्वाब जेके आहिनि उहे चकनाचूर थी वञनि। हीअ सिर्फ़ु सदफ़ हासिलो जा ख़्वाब न हुआ, इहे उहे ख़्वाब हुआ जंहिंसां न सिर्फ़ु उन जे ख़ानदान, उन जे घर, पर उन सां उन जे ख़्वाबनि जी जेकॾहिं तकमील थिए हा त उहा तकमील सिंध खे बि रोशन ख़्याल तौरु, रोशन तसवुर तौरु साम्हूं आणे हा। हाणे सदफ़ जेका आहे पंहिंजनि समूरनि ख़्वाबनि सां गॾु हू त क़तल थी वई आहे ऐं उनजो जेको अंजाम उन सूरत में असां उनखे हिकु रुख जी सूरत में यानी सिंध जे तसवुर ऐं सिंध जे लिबरल तसवुर तौरु असां ॾिसणु चाहियूं पिया, जेको उन जी तस्वीरुनि जे अंदरि नज़र अचे पियो त जेकॾहिं उन जे पूरे पोटेंशियल खे इस्तेमालु कयो वञे हा, उनखे समाज, उनखे असांजा इदारा, उनखे असांजूं हिकूमतूं अहिड़ियुनि छोकिरियुनि खे जेकॾहिं सपोर्ट कनि हा त उहो जेको पोटेंशियल आहे उहो असां वटि कहिड़े रुख में साम्हूं अचे हा, पर उहो अंजाम उन सूरत में साम्हूं न आयो। अंजाम जेको सदफ़ हासिलो जो जेको साम्हूं आयो उहो कंहिं बि हवाले सां कामयाबी जी सूरत में, यानी तव्हां ईअं चई सघो था त सदफ़ हासिलो जो जेको नतीजो निकितो उहो सदफ़ हासिलो जे ख़्यालनि ख़्वाबनि वारो न, उहो जदीद सिंध वारो न, उहो लिबरल सिंध वारो न, उहो उन सिंध वारो न जेका औरतुनि खे पढ़ाए नियाणियुनि खे अॻिते वधाइण जे हवाले सां जुस्तजू पई करे, पर उहो समाज, उहा सिंध जेका फ्यूडल सिंध तौरु पंहिंजो ज़हन रखे पई, उन जदीद सिंध खे ऐं कामयाब सिंध खे ऐं लिबरल सिंध खे क़तल करण जी कोशिशि कई आहे सदफ़ हासिलो जी सूरत में। उन जे लाइ इहो जेको इल्ज़ाम आहे उहो फ़क़ति फ़रीद हासिलो ते उनखे उते फिक्स नथो करे सघिजे त फ़रीद हासिलो गिरफ़्तार थी वियो त इहो सभु कुझु थियो। उन सोच खे, जंहिं सोच सदफ़ हासिलो खे क़तल करायो, उन सोच खे बि शिकस्त ॾियण जे लाइ ज़रूरी आहे त न रुॻो इहो मामिलो सोशल मीडिया ते उनजो नोटिस वरितो वञे, उन बहस खे जारी रखियो वञे, पर उन हवाले सां उन कोशिशुनि खे उन हद ताईं बि पहुचाए वञे त जीअं अॻिते का बि सदफ़ हासिलो जेका आहे उहा क़तल न थी सघे।